छा तव्हांखे ख़बर आहे त ॿूटा वाधिरे जे लाइ पंहिंजो खाधो पाण कीअं तयारु कनि था ऐं वण हवा कीअं ठाहिनि था जेका असीं खणूं था। उहो ईअं ठाहिनि था जो हर जानदार शइ खे वाधिरे जे लाइ सुठे खाधे हवा पाणी ऐं गरम जॻह जी ज़रूरत पवे थी। ॿूटा बि साह रखनि था, उन्हनि खे बि इन सभिनी शयुनि जी ज़रूरत पवे थी। ॿूटा पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि। ॿूटनि खे खाधो तयारु करण लाइ सिज हवा मां कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी जी ज़रूरत पवे थी। वणनि समेत सभु ॿूटा कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी खणनि था ऐं उस मां तवानाई हासिलु करे उन्हनि गैसनि खे शुगर ऐं ॿियनि बुनियादी शयुनि में तब्दील कनि था। ईअं कंदे उहे वण ऐं ॿूटा हवा में ऑक्सीजन छॾनि था। इन अमल खे फोटोसिंथेसिस सॾिजे थो। ॿूटनि तोड़े वणनि में खोड़ सारा सना सुराख थियनि था जेके संदनि पननि ऐं टारियुनि में विखिरियल हूंदा आहिनि। उन्हनि ज़रिए उहे हवा मां कार्बन डाइऑक्साइड खे छिकनि था।